जय झूलेलाल। सिंध वेलफेयर सोसाइटी लखनऊ गुज़िरियल कई सालनि खां सिंधी ॿार कीअं IAS ठही सघनि ऐं गॾोगॾु सिंधी भाषा खे खणी कीअं उहे IAS ठही सघनि हिन जे मथां कार्यशालाऊं आयोजित करे पई। हिन कड़ीअ में गुज़िरियल 24 जुलाई जो बिलासपुर में भी सिंध वेलफेयर सोसाइटी लखनऊ, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद दिल्ली ऐं सिंधु चेतना बिलासपुर गॾु थी करे श्री झूलेलाल मंगलम भवन तिफरा में एक कार्यशाला आयोजित कई। प्रोग्राम कयो से इन में सिंधी विषय खणी करे IAS कीअं ठहिजे उन ॻाल्हि ॿारनि खे ॿुधाई से और ॿारनि जेके सवाल कया कि असांखे इन प्रोग्राम में किथे कोचिंग करणी आहे, छा पढ़णो आहे, उन जो ॿारनि खे ॿुधायोसीं। असांजो विज़न इहो आहे कि ॿारनि खे एम्पावर करिणो आहे, उन जे ज़रिए समाज एम्पावर थींदो और IAS IPS एम्पावर थियण जे कड़ी में एक महत्वपूर्ण कदम है। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद भारत सरकार जो इदारो है। 26 मई सन 1994 में इन जी स्थापना थी हुई। इन जो मुख्य विषय है त भारत में सिंधी भाषा जो विकास थे, उन जो प्रचार थे। जेके नौजवान अजुकल्ह सिंधी से दूर थी विया आहिनि, सिंधी नथा पढ़नि, उन्हनि खे सिंधी पढ़ी वञे। पर छा सिंधी पढ़ण जे लाइ अनेक स्कूल जेके योजनाऊं हली रहियूं आहिनि उस ताईं पहुचाइणियूं आहिनि ऐं ॿारनि खे इहो पिणु ॿुधाइणो आहे त हिन में रोज़गार जा अवसर भी उपलब्ध आहिनि। रुगो इमोशनली कंहिं भी ॿार खे असां मोटिवेट नथा करे सघूं त सिंधी ॿोली पढ़ो। उनखे ब्रेड बटर सां जोड़नो पवंदो, रोज़गार सां जोड़नो पवंदो, रोज़गार जा वसीला ठाहिणा पवंदा ऐं इहो ई कमु हिन दफ़े जी जेका नई टीम आहे उहा करे रही आहे। तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी महसूस करे रहियो आहियां त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी हीअ जेका नई टीम आहे हिन मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में 4 शोध पीठ स्थापित कया आहिनि, जंहिंमें इग्नू, इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी, जंहिंमें मुख़्तलिफ़ सिंधी भाषा जा कोर्स चालू थींदा, उन में जॉब क्रिएट्स थिया आहिनि। टीचिंग एज़ वेल एज़ नॉन टीचिंग कोर्सेस भी उते हली रहिया आहिनि। ॿियो हिकिड़ो ज़िक्र करे सघां थो पियो, महर्षि दयानंद सरस्वती यूनिवर्सिटी अजमेर जेको सिंधी विभाग आहे उते सिंधु शोध पीठ जी स्थापना थी आहे। टियों ज़िक्र करे सघां थो पियो देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदौर, जंहिंमें भी अनेक कोर्स चालू थियण वारा आहिनि। सेंट्रल यूनिवर्सिटी गुजरात, इते भी हिकिड़ो सेंटर असां डेवलप कयो आहे त कीअं सिंधी भाषा जा टीचर्स वधि में वधि भारत में पैदा थियनि। न वधी न ईअं चओ वधिया इहा ॻाल्हि शइ। असां सिंधी पत्रकार सम्मेलन कयोसीं रायपुर में राष्ट्रीय स्तर जो। भावना वॾी सुठी आई आहे, पर पत्रकार वधाइण जे पुठियां ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हिकु त असां सिंधी पत्रिका छापियूं, उहो कोन थो थिए, जेके छपनि थियूं तव्हांखे मां कुझु चवण जी ज़रूरत न आहे। ऐं सिंधी TV चैनल शुरू थी वञे त इन पत्रिका मीडिया जी पत्रिका त इन सां नेचुरली काफ़ी संख्या वधंदी। ऐं तव्हांजी ॻाल्हि चई त पत्रिका उन वधाइण लाइ असांजे समाज में जेकी क़ीमत आहे, असांजे समाज में सोच आहे, उहा इन लाइ थोड़ी घटि छो जो हुन में कमाई एतिरी न आहे, त्याग वॾो आहे, महिनत वॾी आहे ऐं कल्पना वॾी आहे। त उहा असां सम्झूं था त जंहिं पैसे जी असां जेकी घुर्ज आहे, ज़रूरत आहे, उन हिसाब सां पूर्ति नथी थिए। इहो बि हिकु कारण थी सघे थो। ऐं इन करे मां चाहींदुसि जेकॾहिं वाक़ई में तव्हांजी भावना पूरी थिए त असां पत्रकार खे पैसो भले न ॾियूं, सम्मान कयूं। इहा वॾी शइ आहे जेकी हिते कमी आहे। बिलासपुर में सेल्फ पावर्ड संस्था है जेका कि सिर्फ समाज जे उणाइन के पॉइंट आउट करे और उन्हनि खे दूर करण जा प्रयास कंदी आहे और उन जे लाइ विस्तृत कार्यक्रम कंदी रहंदी आहे। अॼु जेको असां ही प्रोग्राम रखियो आहे सिंधु चेतना जो, इहो हिकु समाज खे ॿारनि खे नई दिशा ॾियण लाइ कि उहे सिविल सर्विसिस में पंहिंजो जोर आज़माइनि ऐं उन्हनि खे केतिरी सारियूं टिप्स अॼु असां वटि जेके आया DIG साहिबु राजाराम भागवानी जी, जेके रेलवे में DIG आहिनि, उन्हनि ॾिनियूं ऐं ॿियनि वक्ताउनि बि ॾिनियूं ताकि उन्हनि खे हिकिड़ो मोटिवेशन मिले, उन्हनि खे हिकु राह मिले जंहिंजे खे पकड़े करे उहो हिन सिविल सर्विसिस में सफल थी सघनि। ही जेको प्रोग्राम अटेंड करे रहिया आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे कि हिन में ॿारनि खे एतिरो फ़ाइदो थींदो, उहो अॻिते वधंदा ऐं कुझु न कुझु ॿार ज़रूरु हिन मां कुझु करे ॾेखारींदा। इहा मूंखे पूरी उमेदु आहे। हिन कार्यक्रम में पूज सिंधी सेंट्रल पंचायत ऐं भारतीय सिंध सभा, ॿिया बि केतिरा संस्थाऊं आहिनि जेके सिंधी समाज लाइ कमु कनि थी पियूं, उन्हनि सभिनी जो सहयोग मिलियो। सिंधु टुडे जेको पेपर आहे उनजो मां विशेष रूप सां आभारी आहियां, छाकाणि त उहे हमेशह सिंधियुनि खे अॻिते वधाइण लाइ, सिंधियुनि जी खे अॻिते कीअं समाज वधे उन लाइ प्रयास कंदा रहंदा आहिनि। पूरी सूचना असांखे उन में मिलंदी आहे सिंधी टुडे पेपर में, सिंधियुनि जे बारे में, सिंधियत जे बारे में। मां उन्हनि खे धन्यवाद थो ॾियां, वाधायूं थो ॾियां। सिंधी टुडे जे लाइ मां वजह जो कैमरामैन उमेश बिलासपुर मां।